सलाद करो सुभान अल्लाह हाने दुआ वगैरह करे नजर करे हाने मोटी भी होते तहेदा अंबड़ के दफन करे मानू मोटिया पी जी नजर पई ॾाढो कावड़ो कि तू अल्लाह केॾा ना घुमण फिरण हलियो वए अल्लाह रस्तो भुलिजी वए साईं वीचारो अकेलो आयो तुंहिंजी अंबड़ जी नमाज़ पढ़ायो छोकिरे जो बाबा मां ख्वाब में या तू मां साईं जे 30 मिली ख़त्मे में थींदो अचां सुभान अल्लाह पान चवण लॻो पुट मुंहिंजी ॻाल्हि ते भरोसो न आहे हे जेके बि कांधी उन्हनि खां पुछी ॾिस तुंहिंजी अमर जो जनाज़ो साईं पुनल साईं पढ़ाए हाणे वरवानो जो आहे साईं शादा तो पर्वत वे तन साण तन जेके वेही था ॼाणनि नवे साण ॿियन मता वेही वेल वञाई हल साण तन जेके हली था ॼाणनि न हल साण ॿियन मता हली होल वञाई अल्लाह ताला जी रात का बरकात फरमायो इन्हनि अल्लाह वारनि सां गॾु छो इन्हनि जे हथनि में हथ जो जिन सां मां गॾु आहियां इन अल्लाह मां अल मुत्तकीन मां इन्हनि सां गॾु आहियां इन रहमत अल्लाह करीब मिनल मुहसिनीन मुंहिंजी रहमत बि इन्हनि सां गॾु आहे वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा इहे उहे मुंहिंजा दोस्त आहिनि जेके सॼी सॼी राति मुंहिंजे लाइ जागंदा आहिनि मुंहिंजी इबादत कंदा आहिनि इहे उहे मुंहिंजा दोस्त आहिनि जो अल्लाह इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून ये मुझा दोस्तन जिनके मथा न दुनिया जो को गम खौफा न आखिरत जो पान ते बेखौफा हुंदा पर अल अखिल्ला यौम इज़न बअदहुम लिबअदन अदु इल्ला अल मुत्तकीन उन क़यामत वारे ॾियारे जिते अवां जा साथी हथ कढी वेंदा पंहिंजा परावा थी वेंदा उन ॾियारे रब करीम फरमाए थो ये मुझा वली अवां के सीने लाईंदा दिला साथन भरियो ॾेई मूंखां बख़्श राहे जन्नत भेड़ो कंदा सल्लल्लाहु जो सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइरो ये अल्लाह वारा खुदा वारा और हिकड़ी गाल वरी मथा रबिल अवल शरीफ पियो अचे ये दोस्तन बहु बजी सुभान अल्लाह मूंखे मिन्नत कई ऐं उन्हनि बहुत जे मोचे जो मुतालबो कयो आहे वो पूरो थिया रबिल अवल अचे पियो हेड़ा वणन ते बि झंडा हणो गाॾियुनि ते मोटरसाइकिल वारा कारनि वारा तां आलमी बिरादरी की खबर पए त मुल्क पाकिस्तान निजो रसूलुल्लाह जी गुलाम तुझे मुझे झंडे लगाने सां को फर्क कोन पवंदो साईं जो शान हुई खुदा ऊंचो फरमाए वरफाना लक ज़िक्र मुझा महबूबा सावा जे ज़िक्र खे ऊंचो ऐं बुलंद फरमायो मदीने जे साईं अरद जो साईं कीअं ऊंचो फरमायो आहे ज़िक्र त अमन जो ज़िक्र त अमन जो मुझो कीअं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ अमान जे ला युसब्बिहु लिल्लाह मा फिस समावाति वल अर्द ये सब हमद तस्बीह जे ला सारंग खे सारीन मामूर गमेनियो आरियो अबर आसरे तारा तवारीन सपूजे समड जो तब नैस निहारीन पलर प्यारीन रखिए सुख सखारन कार मुझे पाक रब फरमायो मुझा हबीब मुझो जिक्र वडो आ मुझो जिक्र घणो आ ठीक आ मुझो जिक्र मखलूक कंदी आ मानू कंदान जिन्न कंदान पखी कंदान ऐ वण ठण कंदान मलाइक गुलमान कंदान मुझा महबूब रब
ये सब मुखे सारंदान मुझो जिक्र कंदान फरमान रब तो मिठे मुस्तफा जो जिक्र कंदो सजो कुरान तुझो जिक्र हर शय में मां तुझो जिक्र रखियो पंहिंजो नालो महमूद रखियो जंहिंजी माना घणो सारायल पर तुझो नालो रखे मोहम्मद जंहिंजी माना आहे जंहिंजी तारीफ़ खुटे जंहिंजी तारीफ़ खुटे ई न राणा मां तुझो सना घुरायां मां तुझो ज़ाकिर आहियां मां तुझो ज़िक्र करण वारो आहियां मां तुझे ज़िक्र खे वधाइण वारो आहियां इज़ अख़ज़ अल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्ना ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी तारीफ़ माण्हू मुझे मखलूक खबे कंदान आम माण्हुनि जो जलसो रखी कंदान पर तुंहिंजा जलसा मूं नबियनि में मल्हाया मूं नबीअ घुराए तुंहिंजे ज़िक्र जा प्रोग्राम मल्हाया मलाइकनि में मल्हाया ऐं उन्हनि खां मूं वाइदो वरितो ऐं मुंहिंजा नबियो तव्हांखे नबूवत किताब नहीं हिकमत नहीं दुनिया में मोकिलियां थो पर मूंसां हिकिड़ो वाइदो करे वो वाइदो कहिड़ो आहे अवां खां बाद में मुंहिंजो महबूब ईंदो लतु'मिनुन्न बिही तव्हां अॻु में ईमान आणिजो वलतंसुरुन्ना तव्हां अॻु में उनजी मदद उलमाए किराम फरमाईंदा अञा साईं ज़ाहिर आयो कोन ईमान कीअं मदद कीअं आलिम सगोरा फरमाईंदा मतलब ही आहे त ऐ नबियो अवां नबी आयो पर पंहिंजे क़ौमनि में जलसा करे उन्हनि खे ॿुधाइजो असीं त नबी आहियूं पर असांजो नबी अञा बाद में ईंदो असीं रसूल आहियूं पर असांजो रसूल बाद में ईंदो माण्हुनि खे ॿुधाइजो मिंबरनि ते वेही ऐं दिलि खोले खुले दिलि सां हुज़ूर दिलि जे हुज़ूर सां मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कजो अवां त तारीफ़ कजो पर अवां जूं जेके उम्मतूं अवां जूं जेके क़ौमूं हुजनि उन्हनि खां आख़िर में वाइदो वठो हथ खणाए उन्हनि खां वाइदो वठो त आहे असांखे मञण वारो असांजो कलमो पढ़ण वारो तौरात इंजील ज़बूर पढ़ण वारो भली तव्हां पढ़ो असांजा कलमा पढ़ो वली ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह पढ़ो इजाजत आहे तौरात इंजील ज़बूर तव्हां पढ़ो पर याद रखो अज हथ खणी वाइदो कयो जॾहिं आमिना जो लाल ईंदो जॾहिं 12 रबीउल अव्वल ते मके में अल्लाह जो हबीब ईंदो आख़िर ज़मान नबी ईंदो तॾहिं नारो लॻंदो जा रसूल जे खुलिया गड्डी चवंदा ॾाढो मज़ो ईंदो मूंखे त तकलीफ़ ॿुधायो ॾाढो कोन फ़र्क़ु कसम खणी ॻाल्हि कई त ख्वाब में संगीर में सही आयो सुभान अल्लाह ये फकीर तू मता भाई का आऊं बचाई बोलो तो जेको भी मुझे और सुकून है मां जो सुभान अल्लाह तो समझा बैठा त मुर्शिद जी बारगाह में साईं जी गद की तारीफ करे तो छा को जाए जा मा रसूल जे खुलिया बाग बहरा जाए जा मा रसूल जे खुलिया बाग बहरा बाग बागीचा मोरिया बाग बागीचा मोरिया
मद अर्श में आसमान ते फर्श पत्थर उतारन ताबत खाके आला तारन ताबत खाके आला उमर क्या शमसो कमर जाए जाम रसूल जे दुनिया बागर तो जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहार शेर बुदर जे काबिला फरमाए तो अदना मुल्क ये मखलूक हुई न को जिन्नो बशरो पर काफ कलमो अग कौन होला काफ कलमो अग कौन होला हबीब माउन खावाए दो वरतो तमाम तारीफ कजो तमाम जिक्र कजो ए पेजे कोमन उम्मतन खे ताकीद कजो भली अमर जा कलमा पढ़न भली अमर जा किताब पढ़न पर जडे हसनैन जो नाम अची वने ओए अमर वारियूं बोलियूं विसारन अमर वारा कलमा छडे ॾियन ये किताब पढ़न छडे ॾियन उन महबूब हिक जा गुलाम थी हिक थियन मुझे मुस्तफा जा पेरोकार थियन मुझे हबीब जे मथों बच्चा सरा कुर्बान करे छडन उन महबूब सां गॾिजी चवनि त ला इलाहा इल्लल्लाह लगी वई वरी आवाज़ अचे पियो इल्लल्लाह आवाज़ अचे पियो इल्लल्लाह सजी सवेरे सुने अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह लगी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह लगी वई आवाज़ प्यारा वो नबियन सगोर ले पंहिंजे वक्त जे आलिमन खे समझायो वलियन खे समझायो सूफिन खे समझायो उते जा जेके आलिम हुआ उते जेके अंबियूं उम्मतूं हुयूं उन्हनि खे समझाणी ॾिना उन जो नतीजो ही निकितो त हज़रत नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो बाबो हज़रत अबू तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु मुजाबी दोस्तो संभत कई त हलूं काफ़िलो भरे सामान जो हली शाम ने हली इन इलाक़नि में खपायूं वापार कयूं ऐं उतां वारियूं शयूं वरी हेॾे खणी अचूं मुंहिंजा प्यारा सभु ताजर बिरादर इहो सभु राज़ी थिया त भलो कमु आहे हज़रत साईं अबू तालिब तयारी कई आहे राति जो उठ संभालियो सुबुह जो साधु निकिरंदासीं जॾहिं सुबुह जो हज़रत अबू तालिब निकिरे पियो अल्लाह जा महबूब अॻिते आया फरमायूं चाचा अॼु अखियुनि में सुरमो पिया पायो अॼु तेल पिया हणो मथे में अॼु फड़ियूं वेठा हणो नवां कपिड़ा पाता अथव ख़ैर आहे हज़रत अबू तालिब अर्ज़ु कयो सोना तव्हां हिते रहंदो मां वञा थो शाम मुल्क उते वञी वापार करे थो अचां तुंहिंजे लाइ असां भलियूं भलियूं शयूं खणी ईंदासीं मुंहिंजे राणे महबूब फरमायो मुंहिंजा चाचा मूंखे शयूं न खपनि मूंखे हाणे पाण सां गॾु वठी हल मां बि इलाइक़ा घुमंदुसि महबूब करीम जी उम्र घणी 8.5 साल सुभान अल्लाह 8 साढ़े 8 सुभान अल्लाह अरे हज़रत अबू तालिब वाक़िफ़ त हुयो न साईं मक्के में दुकार आयो सभिनी के बुत खे के हुबल खे के सद कया पर मींहुं न वठो साईं अबू तालिब ॿुधाया साईं तूं बि त को वारो कर क़ुरान पढ़ साईं मदद कर का दुआ पीर फ़कीर साईं फरमाया मुझे घर में वो जवान मौजूद सुभान अल्लाह हींअर गर्मी आहे शाम अचो त कम में ठहे उन टाइम मुझे मदीने वाले साईं जी उम्र तकरीबन कोई
महीनों में सुभान अल्लाह यहाँ के साल जरे शाम जो आया तो सही अब्दुल तालिब मदीने वाले सही की कयो सुभान अल्लाह कहीं काबे के पासे में अल्लाह के अर्ज क्यों से असा के न सके सुभान अल्लाह तो मीर चरका की वचन लगो एडो वठो जो को साल उठन जाग ठुआ पाटी पे चल सुभान अल्लाह एडा गाह मुजावी दोस्तों साईं अबू तालिब जवाब कोन वठी आया उते कुरैश ने इतराज कयो सही न जुड़वा हिंगरा संग कंदो गर्मी सर्दी आ हज़रत अबू तालिब फरमायो फिक्र न कयो बस मां संभाली हदी मक्के में संभाले सुभान अल्लाह तवो फिक्र न कयो अल्लाह जा महबूब हाने मुजावी दोस्तों काफिला सागर जी जई वक्त में हलण लगा शाम मुल्क ने शाम ले हला जने बाडर खेवे जो आया बाडर उन बाडर जो गोठ जो नालो हो बुसरा उन गोठ जो वडो आलमो जो को वडेरो भी हुयो उस्ताद उलमा भी हुयो मुजा प्यारा मुरीद करण वारो भी हुयो ईसाईयत जो आलिम हुयो उन जो मुजा प्यारा मदरसो आ नालो हो सुको हीरो आलिम रात जो सुतो पियो आ हेडा काफरो अचे पयो मुझे प्यारे महबूब करीम जे काफले जेला ख्वाब में इशारो जो अल्लाह जा नबी अगे तो बुधाया पर को ख्वाब में भी इशारो कंदा रहा मौली साहब कहते हो मौली साहब जाग उठ मदरसो साफ कर तुझे मदरसे जे अज्ञान खुदा जो आखिर ज़मान भी गुजरन वारो आ असा जो नबी गुजरन वारो आ मौली साहब भाग खुलो थई रहा अथई रात सुबह वे गई साजरी नुव लतीफ चे कर इधन जी दात ये जो किन संगी दात ए भेरे भाग मिले जानो ताकुन में ताकि सान और जड़ भेरानी हमें पानम ठान घोर तो बया दे हिंदोर तकरम मिल गई का पड़िए सल्लल्लाहु अलैहि पर हाने सोचे दमा सुजान सुनिया अजान डोबिया सुजान पतिया थींदी काफला कई हटा चल पया पर पान मोजा प्यारा दी दोस्तों मक्के खां चल वारे रस्ते दे मुहार करे गोला भनी वई सही मैं सर तर्जुमो कयो छापे चढ़े ओ अज कुर्ब करे मुझे पखड़न में मुझे चंड खां सुनो यारी लो अज कुर्ब करे मुझे पखड़न में मुझे चंड खां सुनो यारी लो कुर्बान वजान रस्ते ता यही रस्ते से कुर्बदारी लो वाली बोली बोले है तेरे पवदी चौदी शान अल्लाह रही रात भोर में और रही रात भोर में उठक आरिया जाम जाम्यो उठक आरिया जाम जाम्यो भागू वट
इतने में सॼे मथे चढ़ियो काफ़िलोदार जो हाणे जे वक़्त में मुंहिंजा प्यारा ॻोठ जे वेझो आया साईं अबू तालिब फरमायो उते हिकिड़ो चवनि था त चंडी जो वण हो वॾे इलाइक़े में पखिड़ियल जो भला हिन वण जे हेठां थोरो आराम कयो उन खां पोइ हलूं था कुछ नाश्तो पानी कयूं हाणे मौलवी साहब ॾिसे पियो त काफ़िलो त अची वियो आहे पर उहो कहिड़ो जवान आहे निहारे थो उठ वेही विया छांव में सभु वेही विया मदीने जे साईं खे नंढो जो त हर को वॾो बेटो त वॾे खे जाए वॾे खे ख़बर त कोन ख़ुदा जो आख़िरी ज़मान नबी आहे जॾहिं हिननि अरब में इहो कमु कयो साईं हितां छांव खां वेह त वरी चवनि था थोरो हट वॾे माण्हू खे जॻह ते साईं हेॾा वञे पर मौलवी साहिब जो चवे जॾहिं सिॼु थोरो ततो मूं ॾिठो त वॾनि खां छांव फिरंदी उन्हनि शहज़ादे जे तरफ़ थींदी पई जेॾा महबूब खे ॻाल्हारियूं वण जी छांव होॾां पई वञे मौलवी साहिब पक सभिनी त उहो दाणो थी दाणो ही आहे साईं अबू तालिब खे चई साईं दिल थी करे त मुंहिंजी दावत खाओ मेहरबानी कयो साईं पर मां मौलवी साहिब असांजो त ही लंघा कॾहिं तो चांहि जी शराब कान हई पानी ढुक न प्यारी अॼु हाणे फरमायो अबू तालिब इहे ॻाल्हियूं बाद में कबियूं राज वारियूं आहिनि राज़ी थी असांजे मदरसे में पेर घुमायो हलो असांजे मदरसे जा महिमान थियो साईं अबू तालिब खे अरबन चयो त मौलवी साहिब जी चाह में चाह पियो ॾिसजे हलो हाणे मदीने जे साईं सोचो त हे सम्झंदा त असांजे करे दावत थी आहे पाण ॼाणी बंदी फरमायो चाचा तव्हां वञी मौलवी साहिब जी दावत खाई अचो मां हिते वेठो उठ संभालियो ॿिया वॾा हलिया हुननि खे मौलवी साहिब अंदर छॾे वरी मोटी आयो सम्झी वियो जवान ही आहे जंहिंजे लाइ इशारो आहे अल्लाह जा महबूब ज़मीन ते वेठा आहिनि ऐं पट ते रेतीअ में पंहिंजे आंगुरनि सां हीअं खेॾनि था पिया लीका था करनि मौलवी साहिब अॻियां अची गोॾा भञी वेही रहियो साईं पंहिंजे ख़्याल में मौलवी साहिब अर्ज़ कयो मुंहिंजे नेण खणी मुंहिंजा दिल भर खिल या बि खोड़ फुड़ल मुंहिंजो जुआ फुड़ल साईं निहार त सही मूंखे उन अव्हां जी पाणी कीअं पिया जी अखियूं अखियुनि में टिपूं दरिया ऐं थोरा तो थियो जे साजन संहारिए बाबू ये सब इंतजाम तुझे लाइ थियो आहे राणा हिननि खे तुंहिंजे जी ख़बर न आहे मूंखे ख़बर तव्हां केरु आहियो सोना हलो भॻवान फरमायो मौलवी साहिब मूंखे त ढो आहे साईं मानी न खाओ सर्व कुर्ब जा कदम त घुमायो असांखे सिर्फ़ बख़्शो मुंहिंजा साईं हलो मदरसे में अव्हांजे लाइ बाक़ाइदा स्टेज तयार आहे हाणे मौलवी साहिब अचो अल्लाह जा महबूब अॻ में पिया अचनि ॿाहूं ॿधी पोयां अचे पियो मौलवी साहिब जा शागिर्द हैरान मुरीद हैरान ॻोठाणा हैरान ऐं अरब ख़ुदि हैरान त असांजे हिन ॿार में मौलवी साहिब छा ॾिठो आहे कहिड़ी शइ नज़र आई आहे मुंहिंजा बि दोस्तो दस्तरख़्वान लॻी विया वॾा सभु वेही विया ताम लॻी विया स्टेज ठहियल हो उन ते कुर्सी रखल हुई मुंहिंजे महबूब खे उन कुर्सी ते विहारी मानियूं हलियूं ऐं मौलवी साहिब खे साईं अबू तालिब वारनि चयो तव्हां बचो असां सां वटे गिराणो हाणे फरमायो अबू तालिब साईं तव्हांजो ओभारो खाईंदासीं वरी ही महिमान हलाए अचे या न अचे मूंखे साईं जी सोबत में विहण ॾियो हल गर्ज़ लंगर पाणी थी वियो जॾहिं हाणे ही हथ पिया धोअनि ये लंदन में का छुटाणु के हथ पिया धोअनि के वरी तब सुनो पिया करनि यार फलाणो बोल ॾाढो भलो ठहियो ये अॼु असांजी दावत में फ़कीर साहिब बेठा नए क़िस्म मूं कॾहिं अहिड़ा कोन त इहे तारीफ़ पिया करनि फिलहाल चाशनी सुभाणे छॾे ॾे गॾु फलाणो बोल ॾाढो भलो हेॾा अबू तालिब स्टेज ते त मौलवी साहिब उथी साईं जे अॻियां अची वेठो
मदीने जे साईं खे अर्ज़ कयो कि भला के सवाल जेसिताईं माण्हू अचनि मूंखे ॿुधायो साईं फरमायो कहिड़ा सवाल अर्ज़ कयो सोना तुंहिंजे अखियुनि में काना काना गोरा लकीरूं ठहियल ये सफ़र जी थकावट जे करे ओजागे जे करे छाजे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मौली साहब ये रब करीम पंहिंजे कुदरत वारे हथनि सां गोरा ठाहिया सुभान अल्लाह हे थकावट जे करे ओजागे जे करे न आयो तॾहिं त परजन फ़कीर फरमायो जो खे फरमायो तो एॾो कजल मारण जी निशानी एॾो कजल अखियुनि में मारण जी निशानी जीअं बाज़ पछियुनि में मारण जी निशानी फरमायो ओ जागे जे करे न पंहिंजे कुदरत वारे हथनि सां ठाहिया सही तकड़ कयो ॿुधायो त सुम्हंदा कॾहिं आहियो बाबूल फरमायो जनमो ऐनी वला जनमो कल्बी अखियूं बंदि कंदो आहियां पर दिलि सदा हूंदी आहे तेसे हाणे तकड़ में भला तव्हांजो पेरां मुबारक थोरो हटायां मूंखे हिकिड़ी शइ ॾिसणी आहे से अबू तालिब जो फरमायो मां ॾिसां पियो पेरां हटाए ओ मुझे महबूब करीम जे पुठे मुबारक ते मोहर नबूवत लॻल ही उनखे वञी चुमी ॾिनाई पुलंदा असां कलमो पढ़े असां वधी वियासीं मुजादी दोस्तो असां मौली साहब जो मौली साहब हाणे असांखे इजाज़त ॾे पंध पढ़ाइणो आहे असां वेंदासीं मुजादी दोस्तो बुज़ुर्गो मौली साहब अर्ज़ो करे साईं ॿ टे रातियूं तरसी पियो टिकी पियो अहिड़ा महिमान वरी या नसीब अचनि या न अचनि साईं अबू तालिब फरमा मौली साहब लंघा वरी क़िस्मत सां आयासीं तुंहिंजी दावत खाईंदासीं मुंहिंजा महबूब कुर्सी तां उथिया हाणे उथी जॾहिं उथण वारे पासे हलण लगा मौली साहब अचे पियो दिल ध्यान थी चवे तमाम महबूब खे छॾिया अल्लाह जा महबूब उठण वारी जाइ ते आया मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह जो महबूब उठ ते सवार थियो मौली साहब उठ ते न्यारे रोई भरियो आहे ऐं अर्ज़ पियो करे जोड़ टुटी पियो गलतीअ में अॼु पहिरी दिल तोड़ेला ऐं जोड़ टुटी पियो अजुट पैरी दिल तोड़ेला मुँह तरसाया मुँह तरसा चीजल नेठ नुहरेला उठन जो काफलो हलियो मौली साहब मुंहिंजा प्यारा माण्हू बची उठन जे पोयां डोड़े थो रोए थो शागिर्द रोकनि था सही वञण वारनि सां केतिरो वेंदे मौली साहब जो मां मजबूर आहियां हे वठीरा यूं जो होत वठीरा अल्लाह नारायण पेई करो न वरोड़ी वरो यूं जो होत वठीरा मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो शागिर्दनि खे पियो चवे हाय आई त मुसलमान भाइयों मौली साहब के अल्लाह से उन वक्त ईमान नसीब फरमायो ऐ साईं जो वडो मिलाद कई अर्ज के सोनो जदे वडो थींदे ऐ नबूवत जो ऐलान कंदे तडी जो गालियो असा को मचा अज ईमान आंदो अज ही मिलाद
मिलाद में पहुंचे घर घर मिलाद मनाओ घर घर ते झंडो हणी आलमी बिरादरी के मैसेज दियो त गुस्ताखी छड़े दियो बेअदबी करण छड़े दियो मता समझो त रसूलुल्लाह जी दात अकेली या ना ते करोड़े आशिक सब रसूलुल्लाह ये सबूत दियो आखिरी दोस्तन की ख्वाहिश मुहाने दरगाह दे दो साईं किबला आदमी मोहम्मद रहमतुल्लाह की गाल कही है पर बड़ी दोस्त चंदा साईं जो मुक्तिवा या बड़ी गुठा वो आखिरी सुभान अल्लाह मौजादी दोस्तों जेका मुखे साईं के खुद जो ड्राइवर था सुभान अल्लाह रहमतुल्लाह ये रात जो टाइम असूर वारो टाइम तहज्जुद वारो मुखे साईं उठारियो फरमायूं फकीर गाड़ी कर गाड़ी बिचारो कोनी मोटरसाइकिल चलदा मोटरसाइकिल कर तैयारी कर माता जित पड़ी वठा अज दिल में को ओच तो पूर पियो त फजर जी नमाज अली मुर्शिद नथी पढ़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं किबला अदा अफजल किथे रहो कच्चो किथे रहो बिचा सुभान अल्लाह तहज्जुद जो टाइम थीगा साईं तहज्जुद नमाज पढ़ी मां मुर्शिद के जवाब न दिनो मां मोटरसाइकिल कढी साईं आया फरमायूं फकीर साहब अने हीअं कर गाड़ी हलाइणी आ पर फुल रफ्तार में किबला कॾो घोड़ो अची वञे पोइ फरमायूं की दोई कोन मां पुछां एॾो ज़िक्र तो शुरू कयो रुकावट ईंदी कान का बिस्मिल्लाह करे गाड़ी हलायो हाने ड्राइवर को फरमाया तो साईं वेठा साईं जिक्र शुरू कयो वो तस्बीह वो वजीफो वो जिक्र केड़ो हो जो अज भी मुजा प्यारा दरगाह ते हलंदो आ ऐं हिते बि ॼाण साईं शहाबुद्दीन ईंदो त हलाए ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा आप हने गाड़ी हलिया कंजारो तकरीबन मुझे सुभान अल्लाह कंजारो 13 किलोमीटर तो ड्राइवर तो फरमाते चले 13 किलोमीटर कभी कंजारे दाखिल जासी तब बारिश सुभान अल्लाह फजर जी अरे सोचो साईं बादशाह फजर पर भी फिटरे फटाई समझ आगान शुरू थी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सुभान अल्लाह मोजादी दोस्तों चवे पयो हन इहो त वरी बटे कलमा हाजर असां काज़ी अहमद पढ़तासीं सुभान अल्लाह काज़ी अहमद पढ़तासीं त मूं ते बांग जा लफ़्ज़ ॿुधा अशहदु अल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह शकरन पतावी शकरन उते जा बांगा बांगू दल अशहदु अल्ला मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह
सईदाबाद पैसा उते जा बांग हले पे कंजारे उते जे बांगन जो आवाज बुधम हैया नसलो आवाज बुधम हैया नफलो हैया नफलो दरगाह ना बड़ो बुझा उन ते ना बस थी गया कच्ची मस्जिद थी उता जो ही मोड़ कटो सी तो वो गोदर पियो चवे अस्सलातु खैरुम मिनन नौम अस्सलातु खैरुम मिनन नौम सुभान अल्लाह दरगाह में पैदा सी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह ए मुर्शिद पीर फरमाया पीछे बात है किसी दरगाह पे पहुंची है काम का हिम्मत है पहुंची सुभान अल्लाह ये तो के खबर ही कोने तो तस्वीर जिक्र करो में ला इलाहा इल्लल्लाह पढ़ने वालों के रोका विंदु ही रब और उनके साईं ये हजरत क़िबला साईं पीर फकीर हाजी वीर मोहम्मद लोढ़ी शरीफ रहमतुल्लाह अलैह साईं जो दरबार आबाद रहे साईं जा मुरीद आबाद रहन अवा जो ही प्रोग्राम सन कबूल पवे सजो इलाको आबाद ऐं शाद रहे अल्लाह से मुंजी अवा जी सब संभाल सुभान अल्लाह नवा जमात नहीं पढ़ रहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु सैयद हाजिर शाह बादशाह सजागत गाड़ी आयो रात शरीफ हुयो प्रोग्राम मोटिया जी कचहरी करे मुझे जी तमाम तो साईं मीर मोहम्मद जी का गाल बुधायो बयान किया साईं फरमाया किताब ही कोने ये मुझी पंहिंजी जाति सुभान अल्लाह फरमायो असां जो शबीर हुयो शबीर कचे में ओ मुझो उस्ताद साईं गुलाम मुस्तफा साहब गडो मां बटे ॿिया हाफ़िज़ आसी हाणे सुबुह जो ख़्याल कयोसीं त भला हलूं साईं ॾे ज़ियारत करे अचूं पर को बि ॻाल्हि न करे त को मां हाजर शाह आहियां हे साईं गुलाम मुस्तफा जा सैयद मता चल रहियो न त साईं जो तो हाणे वरी हंध थोरो घुरायो वरी शादा ॾाढी त वरी देरि थी वेंदी मगर भाई सादगी में मिली निकिरंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सही हाजिर जा बादशाह फरमाए तो जीअं जो असां अंदर आयासीं असां खे ॾिसी ही छोकिरा रली खणी अचो सैयद विहार बा सैयद विहार बा त जे असां ख़ुशि थियासीं त के ॿिया अचण वारा उन्हनि जे लाइ रली घुराई थी सो असां बि जंग छॾायूं तो जॾहिं अची वेठासीं त पाण फरमायूं सैयदो लिक न कयो सुभान अल्लाह हाय
बेटा साहब इन्हनि जे लाइ फरमाए त कसे चेन कशा अदा दे लकूं डगरा लाहूती लतीफ ते तन खे ॾियनि चसा ओए गुरूअ जे गसो पासे कन पान खे ये उहे जवाना साईं जो फरमाए असांखे चवे गो सैयदो लिक न कयो हेॾा रलीअ ते वेबो इएं कोन वञबो नास्तो करो जमात गॾिजी पढ़ंदा थियासीं आदिल जा जोधी टांगे वारो टांगे वारो किराए ते आहे तो महिरबानी पंहिंजी न्याणे ओ अदा टांगे वारा ख़ुदा जो वास्तो थी हेॾा सुभान अल्लाह तू भी तो नाश्तो कर तू भी तो मानी खा तू भी नमाज पढ़ दुआ थींदी कोई हले वञे ये कम से सही मौलाना मोहम्मद अमीन खलीली रहमतुल्लाह अलैह उन्हनि मूंसां ॻाल्हि कई त मूं वटि हिकिड़ो शख़्स दोस्त आयो किसी कर्ज़े मां सफ़ा भरिजी वियो आहे लटिजी वियो आहे पुछूं पिया त साईं लोड़े वारो इहे कम कंदो आहे सो हाणे मूंखे सुञाणप कान्हे महिरबानी करे तव्हां मूंसां गॾिजी हलो त हली साईं खां दुआ करिजे ऐं मौली मोहम्मद अमीन मूंखे पाण ॿुधायो कि जॾहिं असां दरगाह ते पहुतासीं त साईं मस्जिद शरीफ़ में बीठो हो मस्जिद कि जीअं जो मुझे नज़र पई त पाणी चादर कुले उबारे लाहे मस्जिद में शुरू थी दीवार ते हण एॾा हण वरी मोटे निहारे कि मौली मोहम्मद अमीन हेॾा चौक कीले आयो चओ त वञी ॻोठ जी मस्जिद में बुहार वञ मस्जिद ख़ुदा कर्ज़ लाहे छॾी ख़ुदा कर्ज़ लाहे छॾी मस्जिद जी ख़िदमत करे मस्जिद खे बुहार ॾे अल्लाह साईं हिन तरह कर्ज़ लाहे छॾींदो हो साईं क़िबला हाय खुदा कुंड आबाद किया पर कुंड खाली करे साईं क़िबला रहमतुल्लाह ताला खिलायो थे दिल से खिलायो थे दिल से रुआरे हल्या और अरब जो मकूल बुधाई त सुभान अल्लाह ज़हन ते थोरो लठो अची वियो दोस्त जी मुलाकात अध शफा सुभान अल्लाह वो यार वेठा खणी के जने मोकलानी कैसे तो कुदरत है बाद में तो मानू समझे वो साईं ने मोकलायो तो उन दी को खबरी के भाग मालूम के अरब में हेडा वो खैर का है और सामान दी माथा पूरा आया बड़ा कसर करी जाते सुभान हाय हाय ता लडड़ो
पाड़ो छनीदा काला जे कछे अज से काला जे कछे अज से महबूब मो मिस्कीन खां महबूब मो मिस्कीन खां धार थींदा प्यावल प्यारा पीना काछनो पाड़ो छनीदा प्यावल मुखे बुधाई मियां हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह मुंह घुरायो साईं वीर के मिली हो उन टाइम कच्चे में मच्छर हा वॾा सो मैसर जो चवनि तो हुसैन मुफ्ती गुलाम के अदा हाजी मैसर अदा हाजी हल्लो था नगर पानी कयो पर भजन थी कयो भजन मच्छर जो कच्चे प्रोग्राम करे आयो मुखा हाणे मुर्कंदा कंदा केया जेड़े उते पता साईं वीर मोहम्मद न्यारे फरमाए अदा मैसर नंगर कबा कचेरियों कबियो मच्छर सा मुंह पड़बो भजन कान कभी भजन की भजानी कान कभी यारा मुसलमान भाइरो यो हुसैन वीर सुभान अल्लाह वाह जो जवान हो गए सुभान अल्लाह दोस्तों असल में मजबूरिया तेरी वो अजो की रात नीवे ते वेजो वो प्रोग्राम कैंसिल तो कराची में तमाम बड़ो प्रोग्राम आ रात जो उते पहुंचणो आ इन जे करे 1 कलाक खन गलायो आ अल्लाह से कबूल फरमाए न सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं 5 मिनट साईं बाबा वे वहां आया हूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों साईं दिया में वजह अची न असन जो सुठो नात ख़ान साईं अदा वकील मुसाब वो भी अची चुका हिते इंशाअल्लाह सुठो नात ख़ान आ सुठी सोने मामू जी कचहरी बुधाइंदो साईं बादशाह बाने वेजान अवा जे असा उछो तो केखे उछण जी इजाजत न या मेहरबानी करो पंजी पंजी जान ते वेठा हुजो अल्लाह गंदो मुर्शिद करीम अचे तो सुभान अल्लाह सही संतान बाऊ फरमाइंदो आ ए तन मेरा सुभान अल्लाह जे चश्मा होवे ते मैं मुर्शिद वेखना रजो सुभान अल्लाह
खुश नसीब आयो मुर्शिद साईं शहाबुद्दीन वेजू पहुंची वियो आहे मुंहिंजा प्यारा मुर्शिद जी दरबार में कचहरी मुर्शिद जी दरबार में ज़िक्र उन जहिड़ो ॿियो को मौक़ो आहे अल्लाह से असां सभिनी खे इजाज़त नसीब कंदो साईं क़िबला से मुफ्ती उल हसन अबड़ो बगी शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह उनखे हिकिड़ो शेर असांजो ॾाढो वणंदो असांजे लाड़ जो बुजुर्ग शाइर आहे पीर सखी सैयद ज़ैनुल आबिदीन शाह नूराई वाला हाय दर्द मादाहू कयमो अल्लाह दोस्त दर्दे दर्द मादाहू कयमो दर्द मादाहू कयमो दोस्त दर्दे आस पास जे जियर जान बाना मिली अज दे कबर दे आस पास हाय लाश मुहिजो कज दफन लाश मुहिजो कज दफन दोस्त पंहिंजे दर गियो लाश मुहिजो कज दफन दोस्त पंहिंजे दर गियो ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे हाय जित हलंदो हुल हसन जो जित हलंदो हुल हसन जो साईं मुश्किल सदे मैदान में मानो ख़ाबाद होए टकड़ कन तमाम खण खण भाई रात में मंज़िलतन मुक़ाम लते लोग लतीफ़ जे लता कन नीलाम मौत मदीने जा नाम आसी तुझे आसरे पर समर जमीन सान हो तो हमारे तन जो करे छे छपर में उदल ही दो फान ओछी दी गरवान लाज़े मत लतीफ़ जे हाय जित हलंदो हुल हसर जो साईं मुश्किल सदे मैदान में उत कर लहज मुंहिंजी करीब अचजो हसर जे आस पास जे जियर जान ना मिली अच जाए कबर जे आस पास ज़ईफ़ हिन गई न लसंदी ज़ईफ़ हिन ज़ैन लसंदी कज ज़मानत मुश्किल सगे मीज़ान में वॾा वण वण कार जावे जितना गसजन नीला अदियूं अब्दुल लतीफ़ ते उत कया है कल नीला जत कुर्मन कबीला उत रबर रस जरा में पर वॾा बराबर कार दवा ओ जत पानी खयम न पा जबल जिलदायूं करे तखल खारे ता लगन लकूं लतीफ़ ते मौजूरन मथां उत हो त ओनो आ जत हो त सुहे कली ज़ईफ़ हिन ज़ैन लसंदी कज ज़मानत मुश्किल सगे मीज़ान में साईं उत पुल उकारे पार कजो अचजो कौसर जे आस पास पुल उकारे पार कजो
अचजा कौसर जियो अल्लाह से केर शेर वाला पंजे मुनज़्ज़म तरीके से चढ़ो हम इस प्रोग्राम शुरू सुभान अल्लाह जय 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 खरिया चो सुभान अल्लाह अन करीब आसा जी महफिल में साइनात खान सिंध जा मशहूर से वकील अहमद कंवर ओए बन करीब ओए जला अफरोज थींदा ऐं दरगाह आलिया लोरे शरीफ जा सजाद नशीर साईं मियां शिहाबुद्दीन ऐं साईं मियां अली मुर्तज़ा दामत बरकातुल आली अचण वारा आहिनि अन करीब उन्हनि जो बि दीदार थींदो हाणे अवां जमात सावरी जॻह आयो अर्ज़ रखंदुमि ते महफ़िल जे दौरान सिंधी बुटड़नि मंझां तमाम वॾा सूफ़ी आलिम साईं अल्लामा मौलाना साईं शाह मोहम्मद नूरानी साहब उहे बि हिन स्टेज ते जलवा अफ़रोज़ थिया आहिनि पाण उस्तादुल हफ़ाज़ बि आहिनि ऐं उस्ताद उलमा बि आहिनि सिंधी बुटड़नि जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह इल्म ऐं हिफ़्ज़ जो दरस पाण ॾेई रहिया आहिनि अल्लाह ताला साईं जन जे इल्म ऐं इज़त अज़मत में तरक़ी अता फरमाए ऐं असीं सभु ॻोठ मसूसार वारा साईं जन खे भलीकार चऊं था ऐं हिन वक़्तु असांजी महफ़िल में सिंध जा मशहूर सना ख़्वान साईं वकील अहमद कंवर साहब बि स्टेज ते पहुची चुका आहिनि असां जमात अहले सुन्नत मसूसार जे तरफ़ां साईं जन खे भलीकार चऊं था ऐं अल्हम्दुलिल्लाह आऊं प्यारी जमात सबूरी जे अॻियां हिकिड़ो अर्ज़ु रखंदुमि त अल्हम्दुलिल्लाह लाड़काने जे शहर में असांजे मुर्शिदनि करीमनि जो चांडका कॉलेज में तमामु वॾो मदरसो आहे गुज़िरियल साल साईं जन जे मदरसे में 50 हुफ़ाज़ कलाम जी दिस्तार थी हुई साईं तमामु वॾी महिनत सां मदरसे जे तरीक़े सां दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु पंहिंजे कलम सां किताब लिखी करे दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह साईं जन जा काफ़ी किताब तस्नीफ़ थी चुका